रोहिड़ी में 2 ॾींहंनि अंदरि हिक ई घर जूं 2 गिरियूं उरड़ी विघे फोत 3 मासूम ॿार अञा बीमारी में मुब्तला। रोहिड़ी का रिपोर्टर अख्तियार अली समेजो। रोहिड़ी में 2 ॾींहंनि अंदरि हिक ई घर जूं 2 गिरियूं उरड़ी विघे फोत थी वयूं आहिनि, जॾहिं त 3 मासूम ॿार अञा बि उरड़ी जी वबा में मुब्तला आहिनि। रोहिड़ी खरी मंबराणी मालपीड़ी जे रवासी बाबर अली मंगणहार साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त उरड़ी जे मर्ज़ सबबि गुज़िरियल ॾींहुं 12 साला अलीज़ा मंगणहार फोत थी वई हुई, जॾहिं त 10 साला नींगरी शीबा मंगणहार फोत थी वई आहे ऐं अञा बि 3 मासूम ॿार 5 सालनि जी महविश ऐं 3 साला सहरिश ऐं 1 साला मुज़म्मिल उरड़ी जे मूसी मर्ज़ में 1 महीने खां बीमार आहिनि। हिननि जो वधीक चवणु हो त मौत जो राकास हिननि जा घर उजाड़े रहियो आहे। बीमार ॿारनि खे तिबी इमदाद लाइ रोहिड़ी तालके अस्पताल खणाए वियासीं, पर डॉक्टरनि पारां उरड़ी जी वैक्सीन न कई वई। वक़्त ते इलाज न थियण करे 2 नींगरियूं फोत थी वयूं आहिनि। घर धणियुनि सिंध हुकूमत ऐं सूबाई सिहत खाते खे अपील कई आहे त डॉक्टरनि जूं टीमूं जोड़े खेनि ॿारनि जो इलाज करे वधीक उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।